सवाल कयो आहे साजन अली अवान करमी। उहो त चए थो क़िबला साईं, सवाल उहो आहे मस्जिद में सुम्हणु जाइज़ आहे या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुसाफ़िर ऐं एतिकाफ़ वारे खां अलावा ॿियो केरु बग़ैर ज़रूरत जे मस्जिद में सुम्हे थो त उन जे लाइ मकरूह आहे। हिन करे त मस्जिदूं इबादत जे लाइ बणायूं वियूं आहिनि, मस्जिद आराम जे लाइ बणायल न आहे। जीअं बहरो राइक में इब्न नुजैम रहमहुल्लाह ताला फरमाए थो, व अम्मन नौम फिल मस्जिद फ़ख्तलफ़ल मशाइख़ फ़ीह। पाण फरमाईंदा त मस्जिद में आराम करण जे बाबति मशाइकनि इख़्तिलाफ़ कयो आहे। अन्नहु युकरहु लिअन्नहु मा उइद्द लिज़ालिक। बहरहाल मस्जिद में सुम्हणु इहो मकरूह आहे, छाजे करे जो मस्जिदूं आराम जे लाइ बणायूं न आहिनि वयूं। इन्नमा बुनिया लिइकामत सलात। हिन करे जो मस्जिदूं निमाज़ जे लाइ बणायूं वियूं आहिनि। इन जी मन जा ॿ सबब आहिनि। पहिरें नंबर ते तिरमिज़ी शरीफ़ में हदीस मुबारक वा हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा तो फरमाए, ला यत्तखिज़हु मबीतन व मक़ीला। मस्जिदुनि खे राति जी आराम जे लाइ या ॾींहं जे आराम जे लाइ बणाए न वठो, यानी मस्जिद में सुबुह या राति जो आराम न कयो। हिन हदीस मां साबित थियो त मस्जिदुनि में आराम करणु न घुरिजे। ॿिए नंबर ते आहे त मस्जिदुनि में सुम्हण सां मस्जिद जी बिजली इस्तेमालु थींदी ऐं मस्जिद जी बिजली खे इस्तेमालु करणु जाइज़ न आहे। इन ॿिन्ही सबबनि जे करे मस्जिद में आराम करण खां मना कई वई आहे। यादि रखो, सहाबा किराम खां मस्जिद में सुम्हणु साबित आहे। जीअं असहाब सुफ़ा मस्जिद में रहंदा हुया, मस्जिद में सुम्हंदा हुया, ऐं उन जे अलावा ॿियनि सहाबा किराम खां बि मस्जिद में सुम्हणु साबित आहे। इन जे करे उलमा किराम फरमायो आहे त मस्जिद में सुम्हणु जाइज़ आहे, पर उन जा चंद शराइत आहिनि। जेकॾहिं उन शर्तनि जो लिहाज़ रखियो वियो त मस्जिद में सुम्हणु बग़ैर कराहत जे जाइज़ आहे, ऐं उहे शर्त ही आहिनि। पहिरें नंबर ते इहो आहे त जॾहिं बि मस्जिद में दाख़िल थिए त एतिकाफ़ जी नियत करे। ईअं चए त मूं नियत कयमि एतिकाफ़ जी, या ईअं अरबी में चए नवैतुल एतिकाफ़। जेकॾहिं एतिकाफ़ जी नियत करे मस्जिद में दाख़िल थियो आहे त कुझु वक़्तु इबादत करे, पोइ चाहे नफ़िली नमाज़ पढ़े या ज़िक्र अज़कार करे। पहिरियों शर्त इहो आहे। ॿिए नंबर ते इहो शर्त आहे त मस्जिद में अची गोड़ गुमसान ऐं ला यानी कम, यानी अजाया कम न करे। टियों शर्त इहो आहे त हिन जे सुम्हण सां निमाज़िन खे का तकलीफ़ न थिए। चौथों शर्त इहो आहे त मस्जिद जी बिजली इस्तेमालु न करे। जेकॾहिं करे थो त पोइ ओतिरी रक़म बिजली जे बिल में अदा करे जमा कराए। ऐं पंजो शर्त इहो आहे त पंहिंजी का अहिड़ी चादर या अहिड़ो को बिस्तरो हेठां विछाए सुम्हे जो आराम जे दौरान जेकॾहिं उनखे एहतलाम पइजी वञे त मस्जिद जी नुख या मस्जिद जो फ़र्श नापाक न थिए। इन करे इन शर्तनि जो जेकॾहिं लिहाज़ रखियो वियो त मस्जिद में सुम्हणु जाइज़ आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।